तो जंहिं जगह ते अल्लाह ऐं उन जे रसूल जो ज़िक्र थे, रब जी ज़ात उन जगह ते 12 महीननि ताईं अनवार ऐं रहमत जी बरसात फरमाईंदो। पर जंहिं जगह ते अल्लाह जो सालिह बानो पाण आरामी हुजे तो उन जगह जो छा निशान हो। यकीनन तव्हां अल्लाह जे रहमत जे साए जे हेठि आहियो। अल्लाह जे कामिल वली सालिह अकमल बाने जे उर्स में शरीक आहियो। यकीनन गर्मीअ जी शिद्दत तमामु घणी हुई, इन शइ जो एहसास बि हुयो, पर करीम रब इन गर्मीअ जे तकलीफ़ जे सहण जे एवज़ तव्हां खे पंहिंजूं खाली झोलियूं रहमत ऐं नूर सां भरे जंहिं मक़सदनि इरादनि जे लाइ हाज़िर थिया आहियो, अल्लाह उहे तव्हां खे भरपूर नमूने सां अता फरमाए, को बि खाली न वञे। अल्लाह वारनि सां मोहब्बत मां हासिल समरा। जंहिं दिल में अल्लाह जे बाननि जी मोहब्बत आ, यकीनन उहे दिलियूं अल्लाह जी